अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था मोहब जूणू जी। ज़ुल्म जी इंतहा। कुछ ॾींहं अॻु काज़ी अहमद लॻा ॻोठ अली नवाज़ चांडियो में गैरत नाले क़त्ल थी वियल 2 मासूम नियाणियूं 13 वरियनि जी साइमा चांडियो ऐं 8 साला मासूम नियाणी मायरा चांडियो खे चङी मुड़ुस शबीर चांडियो जे ग़लति फ़ैसिले मौत जी निंड सुम्हारे छॾियो, जॾहिं त 2 मासूम नियाणियुनि जे क़त्ल जो केस पबजो थाणे जे हद में चङी मुड़ुस शरीफ़ चांडियो समेत 7 ॼणनि ते दाख़िल थियल आहे। पर अफ़सोस क़ातिल हिन महिल ताईं सरेआम घुमी रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं कानून कमदारी वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जॾहिं त मासूम नियाणियुनि जा वालिदैन बोतारनि जे डप ऐं धमकियुनि खां मजबूर थी करे पंहिंजा अबाणा कख छॾे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो DIG ऐं SSP बि मुकमल तौरु ख़ामोश तमाशाई बणियल। दालान में वेठियूं मां ॿार उताक ते हुयुसि, पोइ घरनि जे पुठियो फिरी आया, सोचे धक्कायूं लिकिरियो वरी परे पासो जो हलिया विया। पोइ तव्हां घर आयो त छा दाऊं कुकूं? हा, रड़ियूं हुयूं रुगो, बसि हिकिड़ी छोकिरी खे धकु लॻो, उन दां ई कान कई। ॿिए खे पोइ खयोसीं असां इस्पताल, और इस्पताल में असांजो वॾो शबीर भाउ आयो, सो उहो वरी काज़ी मदमोई मोटी वियो, पोइ असां काज़ी नवाब शाह वियूं, लुकमान सां गॾु, पोइ इहो असांजो दाद फिरियाद। बाबा काऊं ॾींहुं थियो आहे अॼु तुंहिंजूं नियाणियूं जेके आहिनि तव्हां हिते ॿिए हंधि ही किथे पिया रहो हींअर ॻोठ में आहे ओजा ही ॿियो ॻोठ आहे? सही ॿिए ॻोठ में। हा, असीं ॿिए ॻोठ में आहियूं, 3-4 ॾींहं थी विया आहिनि नियाणियुनि खे क़त्ल। अच्छा, पोइ छा थियो हिन महिल ताईं जवाबदार? कुझु न थियो आहे। अच्छा, जवाबदार कहिड़ा कहिड़ा आहिनि? जवाबदार आहिनि साईं उमर चांडियो, मिठू चांडियो, गुलबहार चांडियो, जिनसार चांडियो, शबीर चांडियो, दिलीजान चांडियो। जेको आहे उहो शबीर चांडियो पनाह ॾियो वेठो आहे, उन्हनि खे पाण वटि विहारे वेठो आहे, नथो हाज़िर करे। मां लुकमान खे धमकियूं छो पियूं मिलनि? लुकमान खे धमकियूं पिया था ॾियनि त तव्हां जेको आहे उन्हनि खे छो था मदद कयो, ऐं जेको आहे छोकिरियूं उन्हनि जूं मारियूं वियूं ऐं जेको आहे ईअं ख़ाली पूरे छॾनि, माना बग़ैर कफ़न? हा, बग़ैर कफ़न सां। पोइ उन मदद कई आहे, असां पोइ कफ़न दफ़न ॾेई पोइ दफ़नायूं असां। हींअर जेके पनाह वठी वेठा हो किथे वठी वेठा हो? असीं लुकमान चांडियो वेठा आहियूं। जेका तुंहिंजी भेण कारां जे इल्ज़ाम में क़त्ल कई अथनि उहा तोखां नंढी हुई या वॾी हुई? मूंखां नंढी हुई। तोखां बि नंढी हुई। ऐं जेका मासूम जेका ॿी हुई उहा बि हिन जेतिरी हुई। 4-5 ॾींहंनि खां मासूम नियाणियूं पिण जूं क़त्ल थियूं आहिनि बेदर्दीअ सां, ऐं न को ऑफिसर हिननि वटि आयो आहे, न के चूंडियल नुमाइंदा हिननि जे दर ते लड़ी आया आहिनि, न वरी का इंसानी नाते का हिननि जी हमदर्दी कई वई आहे हिन ताईं, न वरी जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। अफ़सोस ऐं ज़ुल्म जी ॻाल्हि त इहा आहे जो 4-5 ॾींहं थियूं गुज़रण जे बावजूद बि हीअ फैमिली जेका पंहिंजे पनाह लाइ दरबदर ऐं परेशान आहे, ऐं जिते हिननि पनाह वरिती आहे उन्हनि खे बि जेके उहे जवाबदार आहिनि सरेआम घुमी हथियार खणी ऐं उन्हनि खे क़त्ल जूं धमकियूं ॾींदा वतनि। हिननि वरी बि सिंध जे आला इख़्तियारनि खां ऐं SSP नवाब शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांजे मासूम बेगुनाह नियाणियुनि जा क़ातिल गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरामैन गुलबहार कोरी सां गॾु मोहब जूणो, काज़ी अहमद। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।